अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। जीअं त अॼु 9th क्लास में असांजो टॉपिक आहे तजनीस नाक़िस ऐं तजनीस ताम। ही ग्रामर जो हिस्सो आहे। तजनीस नाक़िस शहर में अणपूरी हिक जहिड़ाई पेश कंदड़ सनत। करे कुन केतिरा कड़का न कन तंहिं ते करणु घुरिजे। ही शेर जी सिट आहे। करे कुन केतिरा कड़का न कन तंहिं ते करणु घुरिजे। कुन लफ़्ज़ जी माना आहे पाणीअ जो चकर। ॿिए कन लफ़्ज़ जी माना आहे ॿुधण जो उज़वो, जंहिंसां असीं आवाज़ ॿुधंदा आहियूं, कन। मथियों लफ़्ज़ लिखण में त हिकु जहिड़ो आहे, पर एराबुनि जे करे माना में फ़र्क़ु अची थो वञे। ॿियो शेर जो मिसाल आहे, वर में कोन्हे वर, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। शालती वजे शेर जी सिट आहे। हिन मिसरा में पहिरियों वर लफ़्ज़ जी रे ते ज़बर आहे, जंहिंजी माना आहे मुड़ुसु यानी खावंद। ॿिए वर लफ़्ज़ ते पेश आयल आहे, जंहिंजी माना आहे ॾिंग। मथी मिसरा में लफ़्ज़ त हिकु जहिड़ा आहिनि, पर उन्हनि जे एराबुनि में तिफ़ावत आहे यानी फ़र्क़ु आहे। तंहिं करे उनखे तजनीस नाक़िस चइबो। नाक़िस माना अणपूरो कलाम या अहिड़ा लफ़्ज़ जेकी लिखण में हिकु जहिड़ा हुजनि, पर एराबुनि में तिफ़ावत फ़र्क़ु हुजण ते हुजे त उन्हनि खे तजनीस नाक़िस चइबो आहे। ॿियो आहे तजनीस ताम। ताम माना मुकमिल कलाम। जंहिं कलाम में ॿ अहिड़ा लफ़्ज़ आंदा वञनि जेकी लिखण तोड़े पढ़ण में हिकु जहिड़ा हुजनि, पर उन्हनि जी माना मुख़्तलिफ़ हुजे। मिसाल, जाहड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे। जाहड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे। साहड़ छुड़े न साह जी, साहड़ साहड़ रीअ। साहड़ मेड़ समीअ त साहड़ छुड़े साह जी। शालती वजो शेर आहे। हिन बैत में साहड़ लफ़्ज़ जूं ॿ मानाऊं आहिनि। हिक जी माना आहे साहड़ याने मेहार, ऐं ॿियो लफ़्ज़ आहे साहड़ याने उहा ॻंढ। हिन खे चइबो आहे तजनीस ताम। हीउ हुओ अॼु असांजो लेसन, जेको अव्हांखे पंहिंजी कापीअ ते फेयर करिणो आहे ऐं हिनखे यादि बि करिणो आहे। महिरबानी।